अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अनसेंसर्ड विद फयाज नाइच से गॾु आहियां जो मेज़बान फयाज नाइच। नाज़रीन, गुफ़्तगू कंदासूं मुल्क जे अहम सियासी मामलनि ते। तहरीक इंसाफ़ जे बानी फाइनल कॉल ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं उन हवाले सां सरगर्मियुनि जो महवर ऐं मर्कज़ वज़ीर आला हाउस पिशावर बणियल आहे, जिते बानी PTI जी घरवारी बुशरा साहिबा जेका आहे उहा उते गॾिजाणियूं करे पई ऐं उहा मुख़्तलिफ़ जेको आहे जेको आहिनि पार्टी जा जेके चैप्टर्स आहिनि जेके उन्हनि सां मुलाक़ातूं करे पई, उन्हनि खे हिदायतूं ॾिए पई। तोड़े जो चयो इहो पियो वञे PTI जो ऑफिशियल मौक़िफ़ इहो आहे त बुशरा जेका आहे उहा बुशरा बीबी साहिबा जेके आहिनि उहे सियासत में न आहिनि, पर उहे बानी PTI जे मैसेंजर जे तौर ते उहे उनजा जेके उनजो जेको अहकामात आहिनि उहे पंहिंजे कारकुननि ते पहुचाईंदा। हाणे इहा हिकिड़ी अजीब क़िस्म जी जेका इक्वेशन आहे जेका ॿुधाई पई वञे। बहरहाल उहा हाणे सियासत में अची चुकी आहे ऐं मुकमिल तौर ते ॼण चओ त स्टेरिंग हुन जे हवाले आहे। पर सभ खां अहम मसइलो इहो आहे त आख़िर फाइनल कॉल ॾियण जो फ़ैसिलो छो कयो वियो, छाकाणि त इन खां पहिरें बि फ़ैसिलो कयो वियो। केतिरा दफ़ा चयो त हिन भेरे फाइनल कॉल थींदी, हिन भेरे फाइनल कॉल थींदी। अली अमीन गंडापुर साहिबु मुख़्तलिफ़ तारीख़ूं ॾींदो रहियो त हिन तारीख़ ते न छॾियो वियो त पोइ असां हीअं करे छॾींदासीं। बहरहाल हाणे फाइनल कॉल ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे त उन हवाले सां जेको सबबु ॿुधाया पिया वञनि मुख़्तलिफ़ जेके तज्ज़ीहनिगार उन ते गुफ़्तगू कनि पिया, उनमें हिकिड़ो त इहो चयो पियो वञे त जॾहिं खां वठी आर्मी चीफ जी एक्सटेंशन थी आहे उन खां पोइ बानीअ PTI खे ख़ौफ़ वठी वियो आहे त हाणे जेको आहे जेका हुनजो इहो हुयो, छाकाणि त सदाईं PTI इहो कंदी रही त जॾहिं आर्मी चीफ जी मुक़ररी पई थी त हुन चयो पिया त असांजी मर्ज़ी जो आर्मी चीफ ईंदो त असांजा मसइला हल थी वेंदा, पर उहा कोन थी सघी। वरी जॾहिं पंहिंजो चीफ जस्टिस जो मामिलो थियो त उन वक़्तु बि हुननि कोशिशि कई त असांजी मर्ज़ी जो चीफ जस्टिस ईंदो त पोइ असांजा मसइला हल थी वेंदा, उहो बि कोन थियो। वरी हाणे हुननि खे इहा उमेद हुई त आर्मी चीफ जो टेन्योर 3 सालनि जो आहे, उहो जॾहिं पूरो थींदो त पोइ असांजा मसइला हल थी वेंदा, पर उहो जॾहिं एक्सटेंड थी वियो त उन पासे खां उन्हनि खे मुकमिल तौर ते हिकिड़ी मायूसी थी आहे ऐं ख़ौफ़ पिणु जेको आहे पंहिंजो महसूसु कयो वञे थो PTI जे रैंक्स ऐं फाइल्स जे अंदरि। ॿिए तरफ़ जेको तज्ज़ीहनिगार ॿुधाइनि पिया उहो इहो पिया चवनि त ट्रंप साहिब जे अचण खां पोइ जेको आहे PTI खे हिकिड़ी उमेद पैदा थी आहे त आलमी सतह ते जेका उहा मोबिलाइज़ेशन कंदा, उन सां डोनाल्ड ट्रंप जेको आहे उहो पंहिंजो बानी PTI जे पारां एक्टिव थींदो ऐं उन हवाले सां बानी PTI जेका आहे ज़ुल्फ़ी बुख़ारी ऐं ॿियनि जे थ्रू जेका कैंपेनिंग बि शुरू करे छॾी आहे, लॉबिंग बि शुरू करे छॾी आहे। बहरहाल इहे ॿई फैक्टर आहिनि या इन खां वधीक के फैक्टर आहिनि। उन ते असां पंहिंजे पॉलिटिकल एनालिस्ट जेके असांजा ॿई पॉलिटिकल एनालिस्ट आहिनि, तमामु सीनियर लेवल जा पॉलिटिकल एनालिस्ट आहिनि, उन सां गुफ़्तगू कंदासूं ऐं ख़ुदि हिन कॉल जे बारे में ॻाल्हाईंदासूं, बुशरा बीबी जे किरदार जे बारे में ॻाल्हाईंदासूं ऐं PTI जा जेके इंटरनल मामला आहिनि उन ते ॻाल्हाईंदासूं। छाकाणि त हिन भेरे जेको हीउ चयो पियो वञे PTI जे ज़रियनि पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेका गुफ़्तगू थिए पई त हिन भेरे हुननि खे ज़हन में इहो आहे त असां बांग्लादेश मॉडल जो एहतजाज मुनज़िम कयूं ताकी पूरो मुल्क जेको आहे स्टैंड स्टिल ते हलियो वञे ऐं उन हवाले सां इंसाफ़ यूथ जे जेका आहे पंहिंजो लीडरशिप सां बि बुशरा बीबी गॾिजाणी कई आहे ऐं हुननि जो इहो ख़्यालु आहे त शागिर्दनि खे मोबिलाइज़ कजे। ॿिए तरफ़ हर MNA ते 10,000 ऐं MP ते 5,000 माण्हू वठी अचण जो जेको आहे उहो बि चयो वियो आहे। पर छा इहो सभु कुझु जेको कयो पियो वञे बांग्लादेश जे मॉडल जी जेकॾहिं पाण नज़र विझूं त उनमें लीडरलेस मूवमेंट हुई, उहा शागिर्दनि जी जो एहतजाज हुयो, उनमें का बि पार्टी या उनजी जेका आहे इनपुट न हुई। पर हिते हिकिड़ी पार्टी ऑर्गेनाइज़ पई करे त ज़ाहिर आहे ॿियूं पार्टियूं ॿिया जेके मामला आहिनि उहे त ज़ाहिर आहे उन पार्टी जो हिसो कोन थींदा। बहरहाल उन ते बि गुफ़्तगू कंदासीं असां पंहिंजे पॉलिटिकल एनालिस्ट सां, साईं सोहेल सांगी साहब ऐं एजाज़ अहमद साहब असां सां गॾु। शुरुआत कयूं था एजाज़ अहमद साहब, हाल अहवाल दें, क्या हो रहा है? एक मरतबा फिर जो है वो पहले तो बात हो रही थी कि कोई शायद डील वील की बातें हो रही हैं, लेकिन अब तो शायद मामला उससे आगे चला गया है। देखिए, डील के बारे में तो मेरी बहुत अरसे से ये कंसीडर्ड ओपिनियन है कि देयर इज नो डील टेकिंग प्लेस। कोई डील नहीं है, ना हो सकती है। ठीक है ना। फौज का ये इल्ज़ाम है कि बानी PTI जो है उन्होंने फौजी तनसीबात पर हमले कराए। बानी PTI ने खुद रिपोर्टर्स के सवालात के जवाब में ये कहा कि हाँ, उन्होंने ये हिदायत की थी कि फौजी तनसीबात पर जो है वो एहतजाज किया जाए। अब इसमें क्या रह गया है? अगर फौज डील कर लेती है तो इसका मतलब ये है कि फिर जो इल्ज़ाम है फौज का वो गलत है, और अगर इमरान खान डील कर लेते हैं तो वो जो कहते हैं कि जी वो तो मेरे खिलाफ ये फॉल्स फ्लैग ऑपरेशन किया गया, तो इसका मतलब इमरान खान झूठ बोल रहे हैं। दूसरा ये कि डील करने के नतीजे में फिर क्या होगा?
डील करने के नतीजे में जो दूसरा ऑप्शन है वो ये है कि इस वक्त जो आपके जो हुकूमत है और उसकी जो इत्तेहादी जमातें हैं, फिर वो उस जगह खड़ी होंगी जहां इमरान खान खड़े हैं, तो फिर क्या बनेगा? और एक जमात को तो संभाला जा सकता है, फिर इतनी जमातें अगर खड़ी होंगी तो क्या उनको संभाला जा सकेगा? ये भी एक इम्पॉर्टेंट बात है, क्योंकि इस वक्त जो पाकिस्तान में जो सेंटिमेंट इमरान खान ने पैदा किया है वो एंटी एस्टेब्लिशमेंट सेंटिमेंट है। वो प्रो इमरान खान होगा, उसमें बहुत सारा हिस्सा, लेकिन उसमें एक एंटी एस्टेब्लिशमेंट सेंटिमेंट भी है जो बहुत अरसे से यहाँ मौजूद था। उसको इमरान खान ने अपने गिर्द इकट्ठा कर लिया और वो बियॉन्ड द लिमिट्स भी जा रहा है। वो एस्टेब्लिशमेंट की मुखालफत में वो बाद औकात पाकिस्तान की मुखालिफत की हद तक चला जाता है। अभी आप ये मिसाल ले लें ना कि ये जो 46 सेनेटर्स ने खत लिखा है, जिसमें रिपब्लिकन भी शामिल है और माफ कीजिएगा कांग्रेसमैन है, रिपब्लिकन भी शामिल है और डेमोक्रेट्स भी शामिल हैं, जो बाइडन को खत लिखा है कि जी मदाखलत करें और इमरान खान को रिहा करवाएं, या जिब्रान इलियास है और शहबाज गिल वगैरह, ये सदर और जुल्फी बुखारी ये एक्टिव हैं कि सदर ट्रम्प जो हैं वो इमरान खान को कॉल करें, इमरान खान से बात करें और फिर इमरान खान को जहाज में बिठाकर और यहाँ ले आए। और पीटीआई ये कोशिश भी कर रही है कि 20 जनवरी को तकरीब अरबदारी के मेहमानों के लिस्ट में इमरान खान का भी नाम हो। दूसरी जानिब जमाइमा नेटवर्क भी जो है वो एक्टिव है। तो इस सूरत हाल में मतलब मुझे नहीं लगता कि कोई डील हो सकती है। इमरान खान अंडर प्रेशर लाने की कोशिश कर रहे हैं, उसकी दो बस वजूहात हैं। एक तो यह कि 26वीं उनका पहला मुतालबा यही है कि 26वीं आईनी तरमीम वापस लें, यानी उनको ये यकीन है कि 26वीं आईनी तरमीम जो है उसके नतीजे में जो प्रो इमरान जज थे या प्रो पीटीआई जज थे वो सारे बेदस्तपा हो गए हैं और वो ये चाहते हैं कि पुराना निज़ाम वापस आ जाए, जिसमें वो 6 जजेस एक हाई कोर्ट में जो चाहे खुल खेल रहे थे वो जो चाहे खुल खेलें, सुप्रीम कोर्ट में कुछ जजेस खुल खेल रहे थे वो भी जो चाहे खुल खेलें, और दूसरा उनका मुतालबा यह है कि मेरा मैंडेट वापस करो। यानी फिर सिचुएशन जो है वो 2021 की सूरत पर वापस चली जाए, जहां चाइनीज मॉडल की बात हो रही थी, जहां सदारती निज़ाम की बात हो रही थी, जहां इमरान खान सदर मुमलिकत की शक्ल में अमीरुल मोमिनीन बनना चाहते थे। तो अब पुलों के नीचे से बहुत सा पानी गुजर गया है, बिटरनेस बहुत ज्यादा है और अपने जो जज्बात हैं वो भी हाइपर टेंशन की सूरत हाल में मौजूद है इस वक्त। तो इस वक्त मैं नहीं समझता कि कोई इमरान खान का जो है वो मामले को डील हो सकती है, और इसीलिए इमरान खान ने फाइनल कॉल दी है। तानगी साहब ही जेको तजो एजाज अहमद साहब पेश करे थो उनमें जेको हिकिड़ो नुक़्तो आहे उहो इहो आहे त जेको इमरान खान सेंटिमेंट पैदा कियो आहे उहो एंटी एस्टेब्लिशमेंट आहे, पर उहो एंटी एस्टेब्लिशमेंट सेंटिमेंट एक तरफ़ इमरान खान भी पैदा कियो आहे, ॿिए तरफ़ पश्तीन साहब जी तहफ़ुज़ मूवमेंट जेका आहे उहा बि जेका उते बि जेके नारा लॻनि था उहो बि एंटी एस्टेब्लिशमेंट सेंटिमेंट आहे। हिकु तरफ़ जेके बलोच नेशनलिस्ट आहिनि उते बि जेको आहे एंटी एस्टेब्लिशमेंट सेंटिमेंट आहे। त इहो सॼो जेको सेंटिमेंट आहे इनखे एड्रेस कीअं कजे, छाकाणि त हुननि जे बारे में त हिकिड़ो नैरेटिव अची पियो आहे त हू जेके आहिनि मुल्क दुश्मन आहिनि ऐं हुननि जा ॿाहिरीं दुनिया सां राब्ता आहिनि ऐं को राह जो फंडेड आहे, को फलाणे जो फंडेड आहे, पर तहरीक इंसाफ़ ते इन तरह जो इल्ज़ाम नथा हणी सघनि, न हयो वियो आहे अञा ताईं। थोरी जो उनखे चयो वञे थो पियो ते ॿारहीं एजेंडा आहे वग़ैरह वग़ैरह, पर उहा पार्टी जंहिंखे एॾी वॾी पॉपुलर सपोर्ट हुजे पाकिस्तान जे अंदरि, उन पार्टी जे बारे में एस्टेब्लिशमेंट जो वटि वे आउट छा आहे, त छा इन्हनि खे बंदि रखी इन सेंटिमेंट खे ख़तमु करे सघिजे थो? तव्हां सम्झो था त सियासी मामला इन तरह सां हल करे सघजनि था, पॉलिटिकल सेंटिमेंट जेकॾहिं एॾो स्ट्रॉन्ग थी वञे जेतिरो एजाज अहमद साहब ॿुधाए थो पियो? ॾिसो, हिन में हिकिड़ी शइ इहा आहे त इहे टेई जेके आहिनि अलॻि अलॻि सेंटिमेंट्स आहिनि। जेको PTM जो आहे उहो, या जेको बलोच जेके शर्मचार आहिनि उन्हनि जो, ऐं इमरान खान जो। हाणे इमरान खान जेको आहे उहो बेसिकली सॼो जेको बि रूलिंग क्लास हुई उन जे पार्ट जे तौर ते हुयो न, ऐं हींअर बि जेको रूलिंग क्लास उते जी आहे, ख़ासि तरह सां पंजाब जी ऐं KP जो बि हिकिड़ो हिसो, उहो सॼो जेको आहे सो इमरान खान सां गॾु उहो रूलिंग क्लास आहे। हीअ त जेको बलोचनि जो मामिलो आहे या जेको पश्तून जो मामिलो आहे PTM वारो, उहे त उन रूलिंग क्लास जो पार्ट न आहिनि। उहे शुरू खां ई हिकिड़े उन सॼे रूल जेको हुक्मरान तबिको जंहिं पाण चऊं था उन जे बरख़िलाफ़ आहिनि, उहो इन्हनि जे बरख़िलाफ़ रहियो आहे। त इहो त बिल्कुलु ई टेई बल्कि अलॻि अलॻि शयूं आहिनि।
रही ॻाल्हि इहा त हिन जे जेको बि नाराज़गी आहे उहो त इहो आहे त भई तव्हां मूंखे हुकूमत ॾियो, हुननि जी जेका बि नाराज़गी आहे उहो इहा त असांखे हक़ु ॾियो, असांजे माण्हुनि खे हक़ु ॾियो वग़ैरह वग़ैरह। त इहो सॼो उन्हनि जो आहे इहो मामिलो। मतिलबु त इहे अलॻि डायरेक्शन थियनि थियूं। त हिन खे साॻिए वक़्तु इहो बि असांखे ज़हन में रखणु खपे त इमरान ख़ान अॻे भेरे एस्टेब्लिशमेंट पाण हुनखे इक़्तिदार में वठी आई ऐं हू इन खां अॻु में मतिलबु त थोरो या घणो पार्लियामेंट में मौजूदु रही आहे हुनजी पार्टी। उनखां पोइ इहो त हिन वक़्तु बि हुनखे जेको ॿाहिरि बि कयो आहे तॾहिं बि हुनजी पार्लियामेंट जे अंदरि जेको बि असांजो सेटअप आहे उन जे अंदरि सभिनी रुकावटनि जे बावजूदि बि ही जेके आहिनि से PTI पंहिंजो वजूद बरक़रार रखियो वेठी आहे, असेंबलियुनि में बि ऐं प्लस सेनेट में बि। त उहो हिकिड़ो वॾो ऐं इहा सूरत हाल हुननि ॿिन्ही सां अहिड़े तरीक़े सां हिन वक़्तु मौजूदु न आहे। तंहिंजे करे हीअ ॿ अलॻि केस आहिनि। अली वज़ीर हुया असेंबली में, हा उहो हुयो, पर ज़ाहिर हिकिड़े माण्हू जो हुजणु ऐं इलाही सारे माण्हुनि जो हुजणु ऐं इलाही हंधनि ते हुजणु उहो मैटर करे थो न। त उहो भई पंजाब में बि आहे, KP में बि आहे ऐं सिंध में बि जेको आहे सो सूबाई हिते आहे ई आहे। त उहो सॼो जेको मामिलो मैटर करे थो न। त इन जे करे हीअ हिकिड़ी डिफरेंट क़िस्म जी शइ आहे। त आउं सम्झां थो त हिन में जेको बि मतिलबु हिननि जो जेको जहिड़ो हले थो, जेको एजाज़ ॿुधायो त भई हीअ त जेको मौजूदु सेटअप उन सेटअप में पीपल्स पार्टी PMLN असांजो सिटिंग जेका जुडिशरी आहे उनजो हिकिड़ो वॾो हिसो ऐं प्लस इहो त असांजो जेको एस्टेब्लिशमेंट आहे ऐं आर्मी जा जेके आहिनि इदारा आहिनि उन्हनि जो उहो सॼो जो सॼो जेको आहे उहो हिकिड़े पासे आहे, इमरान ख़ान बिल्कुलु ॿिए पासे आहे। हू थो चवे त मूंखे उहा हैसियत ॾियो, पोज़ीशन ॾियो जेका तव्हां पीपल्स पार्टी ऐं PMLN खे ॾिनी आहे। ऐं PMLN जेका आहे उहो हिन खां अॻु में इहे ॿई जमातूं हुनखे इहो ई चवंदो रहियूं त भई तव्हांजो ई आंदल आहे। त हीअ हिकिड़ा ॿ फ़र्क़ु आहिनि। न पर मुंहिंजो सुवाल इहो आहे त इन सेंटीमेंट खे जेको एजाज़ नसार चए थो, हा इहो ॾाढी अहम शइ आहे। हाणे हीअ ॿई सेंटीमेंट्स खे इहो थी सघे थो भई तव्हां हक़ीक़ी माना में जेकॾहिं मुल्क में डेमोक्रेटिक सेटअप आणियूं था, उनखे हलणु ॾियो था, तव्हां माण्हुनि सां डायलॉग करियो था, उन सां कमु हली सघे थो। मिसाल जे तौर ते इहो त भई बलूचिस्तान जो हिकिड़ो अलॻि इशू आहे जेको जंहिंजो तव्हां रेफरेंस ॾिनो पए। भई बलूचिस्तान में हींअर जेका वधि में वधि जेका ॻाल्हि करे सघिजे थी उहा त इहा ई थी करे सघिजनि त भई हीअ जेको जेके बलूचिस्तान जूं सियासी पार्टियूं आहिनि, अख्तर मेंगल आहे, डॉक्टर मालिक आहे, ॿियो बि हिकु ॿ सनातुल्लाह ग्रुप थी सघनि था, उहे पाण में वेही ॻाल्हाइण हितां खां शुरू कनि ऐं उनखां पोइ जेको आहे सो कंहिं अहिड़े पोज़ीशन ते अचनि जंहिंमें जेको आहे सो मुमकिन आहे। PTI जे सेंटीमेंट जी ॻाल्हि कयां थो त PTI वॾे ह्यूज छाकाणि त हू त खणी हुननि जे बारे में हुननि केतिरे अरसे खां रियासत इहो कयो आहे त हुननि खे त असां मारे मञाईंदासीं। हा हा इमरान ख़ान वारो जेको एंटी एस्टेब्लिशमेंट सेंटीमेंट आहे इन खे छाकाणि जीअं तव्हां ॿुधायो त इहो ह्यूज आहे ऐं इहो घणो आहे ऐं उहो पार्लियामेंट जे अंदरि बि उनजी तमामु वॾी अक्सरियत आहे ऐं उहो पंजाब जे जेको वेरी हार्टलैंड्स जेके आहिनि असांजी आर्मी जे जेके रिक्रूटमेंट सेंटर आहिनि उहो पंजाब हुजे KP हुजे उहो उते मौजूदु आहे। त तंहिंजे करे उन खे ईअं ई जेको आहे बंदि करे अडियाला में बंदि करे उन सेंटीमेंट खे एड्रेस करे सघिजे थो, उनखे रिज़ॉल्व करे सघिजे थो? नथो करे सघिजे। आउं सम्झां थो त इहो कंहिं न कंहिं तरीक़े सां ॻाल्हाइणो पवंदो। हाणे फ़र्क़ु इहो आहे त हीअ चवनि था त जेको डायलॉग थिए उहो सियासी धुरियुनि खां थिए, माने सियासी पार्टियूं जेके आहिनि से इमरान ख़ान उन्हनि सां ॻाल्हाए। अच्छा हा चयो ऐं हू जेको इमरान ख़ान चए थो आउं सियासी पार्टियुनि सां कोन ॻाल्हायां छाकाणि जो इन्हनि जे वस में कुझु कोन्हे। ऐं जेकॾहिं मूंसां को ॻाल्हाए थो त पोइ जेको आहे सो आर्मी ॻाल्हाए ऐं आर्मी चए भई असांजो कमु ई कोन्हे त ॻाल्हाइणु सियासत करणु वग़ैरह वग़ैरह। उहो हिकिड़ो पंहिंजी जाइ ते आहे, पर ॻाल्हि इहा आहे त हिनखे किथे जेकॾहिं हेठि नथा आणियूं त पोइ इहो डिघे अरसे ताईं तव्हां एॾी वॾी बेचैनी पाण सां गॾु खणी हलो था, इहो ॿ टे शयूं वॾो अफेक्ट कंदियूं न। हिकिड़ी शइ इहा कंदी तव्हांजो जेको पॉलिटिकल सिस्टम आहे उहो सदाईं डिस्टेबलाइज़ रहंदो, ईअं थोरो झुकियल रहंदो भई केॾी महिल इहो थी सघे थो। प्लस
उन जे नतीजे में मतिलबु तव्हांजी इकानमी तव्हांजी जेका हिते इन्वेस्टमेंट थिए थी उहा न ईंदी। छो त इन्वेस्टमेंट खे 2 शयूं खपंदियूं आहिनि, हिकिड़ो लॉ एंड ऑर्डर खपंदी आहे, ॿियो इहो खपंदो आहे जेका लीडरशिप चइजे थी उहो, ऐं टियों इहो त पॉलिटिकल स्टेबिलिटी। त इहे न थी सघंदियूं त उन जे नतीजे में तव्हांजो पॉलिटिकल क्राइसिस बरक़रार रहे थो, तव्हांजो जेको आहे सो इहो इकोनॉमिक क्राइसिस फाइनेंशियल क्राइसिस उहो बरक़रार रहे थो, इहो को घणे अरसे ताईं इनखे हलाए नथो सघिजे। अगला सवाल खणी एजाज अहमद साहब ॾियूं था। एजाज अहमद साहब, आपको क्या लगता है कि इस सेंटीमेंट को जिस तरह अब तक एड्रेस करने की कोशिश की जा रही है, क्योंकि हमने देखा कि ये सारा सिलसिला पीपल्स पार्टी के साथ भी इस तरह एस्टेब्लिशमेंट का रवैया रहा। बेनजीर भुट्टो साहबा ज़ियाउल हक के दिनों से वो प्रोटेस्ट में गई और एक MRD जैसी मूवमेंट चली, और फिर उनको बहरहाल वो जो था उनको स्पेसेस देने पड़े, या मुशर्रफ के दिनों में एग्जाइल में चली गई बेनजीर साहबा, नवाज शरीफ को बाहर भेजा गया, लेकिन फिर वो जो है एक मामला उनसे बातचीत का सिलसिला उनको करना पड़ा। नवाज शरीफ साहब के बारे में उसको 2 मरतबा कन्विक्शन हुई, और फिर लेकिन दोनों मरतबा उस कन्विक्शन के बाद वो एंटी एस्टेब्लिशमेंट उस नैरेटिव पे चले गए। उसने नाम लेना शुरू किए जनरलों के, और उनको वो अल्ताफ हुसैन की तरह उन पे और इमरान खान की तरह उन पे बात करनी शुरू की, लेकिन फिर हमने देखा कि वो उसके लिए भी स्पेस बनाया गया। तो इस तरह के सेंटिमेंट जब भी इतनी पॉपुलर पार्टीज वो करती हैं तो उनके लिए फिर लामाला एक स्पेस बनाना पड़ता है। आपको नहीं लगता कि ये बहरहाल कहीं ना कहीं जाके कोई स्पेस बनाने की बात होगी? देखिए, एक तो इसको थोड़ा सा डिफरेंट एंगल से भी देखने की जरूरत है। जी जी। एक सेंटीमेंट जैसे आपने कहा कि बलोचिस्तान में है, आजादगी पसंदों का है, उसको भी आप 2 जगहों पर, वो एंटी एस्टेब्लिशमेंट है लेकिन उसको भी आप 2 हिस्सों में तकसीम कर सकते हैं। एक एंटी एस्टेब्लिशमेंट वो है जो पाकिस्तान से आजादगी चाहता है, एक एंटी एस्टेब्लिशमेंट वो है जो पाकिस्तान के साथ रहना चाहता है और वो सियासी हुकूक की बात करता है, जैसे अख्तर मैंगल वगैरह हैं या मीर आसिफ बिरिंजो वगैरह हैं, इस तरह के लोग हैं, डॉक्टर अब्दुल मालिक हैं। दूसरा PTM है। PTM जो है उसमें भी वहाँ भी जरा 2 राय हैं। एक सेंटीमेंट खैबर पख्तूनख्वा में एंटी एस्टेब्लिशमेंट तालिबान का है, जिसे अब खारजियों का नाम दिया गया है। एक सेंटीमेंट PTM का नाम है, और फिर PTI वहाँ मौजूद है, लेकिन ये कहीं ना कहीं एक दूसरे से कोलैबोरेट भी करते हैं। आप देखिए ना कि इमरान खान जो है वो कहते रहे हैं, बानी PTI वो कहते रहे हैं कि हम हमारे तो नेचुरल चाहती है तालिबान, और तालिबान के लिए वो स्पेस मांगते रहे हैं। तालिबान एंटी एस्टेब्लिशमेंट नहीं है, वो तो एंटी पीपल हैं, वो तो अवाम के दुश्मन हैं। उन लोगों ने तो हमारी जो है अपना हमारी दरसगाहों को निशाना बनाया है, हमारे मासूम बच्चों को निशाना बनाया है। तालिबान ने तो हमारे बुजुर्ग जो हैं, जो जिनके सूफी बुजुर्गान की मज़ारों को निशाना बनाया है, उन लोगों ने तो हमारे मस्जिदों को निशाना बनाया है। उसको तो वो तो बिल्कुल दहशतगर्दी के दायरे में आते हैं, उनको तो सेंटीमेंट है नहीं, वो तो दहशतगर्द है। ठीक है, यकीनी तौर पर वो दहशतगर्द है, इसमें कोई दूसरी राय नहीं है। लेकिन वो अब अपने आप को, अगर आप उनके हालिया स्टेटमेंट्स देखें, उनके जो कायदीन है उनकी गुफ्तगू देखें, वो जिस तरह से ल्योर करने की कोशिश करते हैं, जो उनकी ऑडियोज आती रही हैं, वो भी अफवाज पाकिस्तान के खिलाफ प्रोपेगेंडा करने की कोशिश कर रहे हैं कि ये वो अपने आप को जो है ना वो इस्लामी और इनको कुछ और साबित करने की कोशिश करते हैं। PTM है, PTM ने एक नए तरीके से अपने आप को उभारा, लेकिन वो प्रो अफगान ज्यादा दिखाई दी, और लेकिन अब इलेक्शन की जब बात होती है तो वही तालिबान PTI को भी सपोर्ट करती है। PTM जो है ना वो भी कहीं ना कहीं PTI जैसा इतना बड़ा पॉपुलर सेंटीमेंट, जिस तरह मैंने नवाज शरीफ साहब का हवाला दिया, जिस तरह मैंने पीपल्स पार्टी का हवाला दिया, कि इतनी बड़ी पॉपुलर सेंटीमेंट को जब वो एंटी एस्टेब्लिशमेंट उस रुख पे चला जाए तो लामहला स्पेसेस बना के उसको मेन ट्रैक पे लाना पड़ता है। तारीख हमें ये बताती है। नवाज शरीफ साहब के साथ भी 2 मरतबा यही किया गया। बेनजीर भुट्टो साहबा के साथ भी बात करनी पड़ी मुशर्रफ रजीम को, क्योंकि उसके सिवा वो उतने बड़े एंटी एस्टेब्लिशमेंट सेंटीमेंट के साथ वो नहीं ठहर सकते थे। तो ये माजी का किस्सा ये बताता है, लेकिन उसमें जो फर्क है वो ये 9 मई का है, क्योंकि इस तरह के वाकयात नहीं हुए थे कि आप जो है वो अपना जत्थे लेके फौजी तनसीबात पे चढ़ दौड़े।
تو یہ فرق ہے بہرحال ان دونوں اس میں. تو اب آپ کے خیال میں اس سینٹیمنٹ کو, اتنے بڑے پاپولر سینٹیمنٹ کو جو اینٹی اسٹیبلشمنٹ آپ نے بھی کہا شروعات میں کہ وہ بنایا ہے عمران خان نے, اس کو اسٹیبلشمنٹ کے پاس کیا ریزالو ہے اس کا کہ اس کو اس طرح ڈیل کریں گے, کتنے عرصے تک؟ وقفہ لیتے ہیں, وقفے کے بعد آ کے اعجاز احمد صاحب سے یہی سوال کرتے ہیں. ناظرین وقفہ اٹھتا ہے, وقفے کا پروگرام اس سلسلے کے سنگ رہے گا. ویلکم بیک ناظرین, اجت پروگرام جس سلسلے کے ابتدائی گفتگو لندڑا ہے پی ٹی آئی جی آخری کال ہن سجے معاملے میں جکا معاملہ ہن ان معاملے پی ٹی آئی جن آخری کال میں چھا تھیندو. جی اعجاز احمد صاحب, کیونکہ اب تو اس میں ایک چیز اور اضافہ کرنا چاہتا تھا کہ اب تو یہ پی ٹی آئی والے بنگلہ دیش ماڈل کی بات کر رہے ہیں کہ اس طرح کا احتجاج ہوگا, تو آپ کا اس پہ ٹیک چاہیے کہ یہ ریزالو اسٹیبلشمنٹ کے پاس اس کا ریزالو کیا ہے؟ جی دیکھیے نا, میں بہت عرصے سے یہ بھی کہہ رہا ہوں کہ ٹروتھ اینڈ ریکنسیلیشن کمیشن جو ہے وہ اس کا ایک حل ہے کہ سب لوگ وہاں آئیں اور اپنی اپنی غلطیاں تسلیم کریں. لیکن اس وقت ہم ایک پھنسے ہوئے ہیں, ایک مقام پر آ کر پھنس گئے ہیں اور کوئی پیچھے نہیں جا پا رہا ہے. اب اس کا حل تلاش ہم نے کرنا ہے. میری نظر میں ان کو دونوں تینوں چیزوں کو الگ الگ سے کرنا ہوگا. جو پی ٹی آئی کا سینٹیمنٹ ہے اس کو ذرا سا الگ سے ڈیل کرنا ہوگا. اب اس کا طریقہ کیا ہے؟ جو بنیادی بات ہے کہ ہم نے ماضی میں ہم نے دیکھا کہ نواز شریف صاحب سے ڈیل ہو گئی, لیکن اس میں بے نظیر بھٹو صاحبہ کا بھی رول تھا کہ بے نظیر بھٹو مذاکرات میں انٹر ہوئی اور نواز شریف کو اس میں شامل رکھا, اور پھر ایک حد تک جو ہے وہ انہوں نے پھر انتخابات کی بات کی. اب پرابلم یہ ہے کہ نواز شریف نے دوسری دفعہ بھی بات کی, لیکن بات کی. اب عمران خان جو ہے وہ بات نہیں کرنا چاہتے. نواز شریف سیاسی ذرائع کے ذریعے بات کرتے تھے, عمران خان چاہتے ہیں کہ صرف اسٹیبلشمنٹ سے بات ہو, اور اسٹیبلشمنٹ پر آپ حملہ آور ہو چکے ہیں, آپ 9 مئی کر چکے ہیں. یہ بنیادی فرق ہے. اب مجھے جو یہ لگتا ہے کہ وہ اس وقت کی جو اسٹیبلشمنٹ کی قیادت ہے اور جو سیاسی قیادت ہے وہ یہ چاہتی ہے کہ پہلے عمران خان کو دباؤ میں لے آئیں تاکہ عمران خان جو ہے وہ 9 مئی کم سے کم اس کو تسلیم کریں اور اس کی معافی مانگیں. اگر عمران خان 9 مئی کی معافی مانگ لیتے ہیں تو پھر آسان ہو جائے گا, یا پھر کرمنل ایلیمنٹ کو یا کرمنلٹی کو الگ کر کے اور سیاسی لیڈرشپ کو الگ کر کے مذاکرات کرنا ہوگا. تو اس کا بھی طریقہ یہ کہ جب یہ عمران خان کو اگر سزائیں ہو جاتی ہیں عدالتوں سے, جو کہ عمران خان عدلیہ کے ذریعے عدلیہ میں جو ان کا پرو سینٹیمنٹ ہے اس کے ذریعے اس کو رجسٹ کر رہے ہیں, تو پھر جو ہے, اور آپ یہ دیکھیے کہ میرا خیال ہے کہ اقتصادی حکومت جا بھی رہی ہے, کیونکہ گزشتہ روز وہ ویڈیوز بھی جاری کر دی گئی ہیں جس کا عمران خان مطالبہ کرتے ہیں. تو عمران خان پر جب سزائیں ہو جائیں گی اور وہ اسٹیبلش ہو جائے گا تو پھر جو ہے وہ یہ آسان ہو جائے گا کہ جو پی ٹی آئی کا سیاسی ایلیمنٹ ہے وہ اپنے آپ کو الگ کرے گا. دوسری صورت یہ ہو سکتی ہے کہ کوئی بیرونی قوت مداخلت کرے. اچھا, عمران خان وہ کہتے ہیں کہ ہم کوئی غلام تو نہیں, اب وہ بیرونی قوت کو مداخلت کی دعوت دے رہے ہیں. ٹھیک ہے نا, بیرونی قوت کوئی گارنٹی کرے گی, لیکن پرابلم یہ ہے کہ کوئی بیرونی قوت عمران خان کی گارنٹی لینے پر تیار نہیں ہے. تو بس ایک ہی حل میرے نزدیک یہ بچتا ہے کہ جب یہ سزائیں ہو جائیں گی اس کے بعد پی ٹی آئی کا ایک ایلیمنٹ ایسا ہوگا جو عمران خان پر دباؤ ڈالے گا اور سیاسی مذاکرات کی جانب آئے گا. اسی کا میرا خیال ہے کہ انتظار کیا جا رہا ہے. تو آپ کے خیال میں جو الطاف حسین کے ساتھ کیا گیا, ایم کیو ایم کے ساتھ کیا گیا کہ اس کے بانی کو علیحدہ کر دیا گیا, وہ لندن گروپ کو علیحدہ کر دیا گیا, باقی لوگوں کو اسپیس دیا گیا کہ وہ سیاسی ہو جائیں, تو اس طرح کا کوئی حل آپ دیکھ رہے ہیں؟ جی میں اسی طرح کا حل دیکھ رہا ہوں, کیونکہ یہ حل ابھی تک تو کراچی میں بڑی حد تک کامیاب دکھائی دیتا ہے. اب اس میں لیکن اس میں ایک چیز یہ کرنا چاہتا ہوں کہ اس طرف جانے کے لیے آپ کو پھر ذرا سا سیاسی آزادیاں بھی دینا ہوں گی. آپ سیاسی آزادیاں بڑھاتے چلے جائیں گے, آپ انسانی حقوق پر عمل درآمد بڑھاتے چلے جائیں گے, آپ لا پر عمل درآمد بڑھاتے چلے جائیں گے, آپ لوگوں کو اسپیس دیتے چلے جائیں گے, تو جو پرو عمران سینٹیمنٹ ایک اس وجہ سے بھی ہو رہا ہے کہ جی آزادیاں ان کو نہیں مل رہی ہیں, تحریر و تقریر کی آزادی ان کو نہیں مل رہی ہے, ایک الزام تو یہ بھی لگ رہا ہے نا. تو پھر وہ سینٹیمنٹ عمران خان کا جو اینٹی اسٹیبلشمنٹ اسٹرانگر سینٹیمنٹ ہے وہ کمزور ہوتا چلا جائے گا. اور میرا خیال ہے کہ اگلے دنوں میں ہم اس قسم کے اقدامات بھی دیکھیں گے, کیونکہ یہ اس وقت تک جو بھی ہے وہ کر کے دیکھ لیا, لیکن جب عمران خان کو سزاؤں کا عمل شروع ہوگا
اور اس کے بعد پھر مجھے لگتا ہے کہ ہم دیکھیں گے کہ جو پی ٹی آئی کے وہ عناصر ہیں جو ریاست کے اندر رہ کر ریاست کا آئین کو تسلیم کرنا چاہتے ہیں، پارلیمان کو تسلیم کرنا چاہتے ہیں، اس کی بالادستی کو تسلیم کرنا چاہتے ہیں، ان کو جب اسپیس ملے گی تو پھر یہ جو ہائی سینٹیمنٹ ہے وہ بھی ذرا ٹھنڈا ہوتا چلا جائے گا۔ یاد ہوگا اعجاز احمد صاحب آپ کو یاد ہوگا کہ یہ جو ماڈل ہے جو الطاف حسین پہ لاگو کیا گیا، یہ ماڈل کسی زمانے میں کہا گیا کہ بے نظیر بھٹو صاحبہ سیاست نہ کریں، آصف علی زرداری کو جیل سے رہا کیا گیا کہ وہ آ کے لاہور میں بیٹھ کے سیاست کریں، بے نظیر ہمیں نہیں چاہیے۔ پھر کہا گیا کہ نواز شریف ہمیں نہیں چاہیے، نون سے شین نکلے گی، شہباز شریف قابل قبول ہوں گے، لیکن وہ ماڈل بھی نہیں چلا کیونکہ وہ تو ایک پارٹی تھی جو اپنا الطاف حسین صاحب کی وہ ایک شہر تک محدود پارٹی تھی، وہاں پہ اس کو سنبھالنا اس کو کرنا، لیکن یہ جب اتنی بڑے پھیلاؤ کے ساتھ جو پولیٹیکل پارٹیز ہیں ان کے ساتھ یہ ماڈل چل نہیں سکا ابھی تک۔ جو ہم نے دیکھا کہ یہ -1 کا فارمولا جو ہے یہ ہم کافی عرصے سے کافی سیاسی پارٹیوں کے بارے میں سنتے رہے ہیں، تو آپ کے خیال میں جب وہ پیپلز پارٹی کے لیے -1 کا فارمولا یا اپنا نون لیگ کے لیے -1 کا فارمولا کامیاب نہیں ہوا تو پی ٹی آئی کے لیے کیوں ہوگا؟ دیکھیے میں -1 کی بات نہیں کر رہا ہوں، میں صرف یہ بات کر رہا ہوں کہ اب اس کا حل تو تلاش کرنا ہے نا۔ اب عمران خان کی بیرون ملک کو گارنٹی لینے پر تیار نہیں ہے تو اس کا حل کیا ہے؟ اس کا حل یہی ہے کہ پی ٹی آئی کا جو سیاسی ونگ ہے اس کو تھوڑا اسپیس دیا جائے، وہ خود کو عمران خان کی پالیسیز، عمران خان کی ہدایت لے گا یا اس کے ساتھ رکھے گا، سب کچھ چلے گا، لیکن آہستہ آہستہ وہ اسپیس ملے گی۔ اب آپ دیکھیں نا کہ علی امین گنڈاپور کے ساتھ بھی تو آپ ڈیل کر رہے ہیں نا، تو وہ علی امین گنڈاپور کے ساتھ جو ڈیل ہے اس کو آگے بڑھایا جا سکتا ہے آہستہ آہستہ، اور یہی ایک طریقہ بچتا ہے کیونکہ وہ جو اچھا الطاف حسین کے پاس 22 اگست تھا، اس نے لائن کراس کی تھی، الطاف حسین نے بھی۔ عمران خان کے پاس 9 مئی ہے، عمران خان نے بھی ایک لائن کراس کی۔ بے نظیر بھٹو نے اور نواز شریف نے یہ لائن کراس نہیں کی تھی، وہ آئین پاکستان کی پارلیمان کی مضبوطی چاہتے تھے۔ الطاف حسین بھی کہتے ہیں کہ جب بھی بات کرتے تھے تو وہ بات کرتے تھے فوج کے ساتھ مذاکرات کی، عمران خان بھی یہی بات کرتے ہیں، دوسرے دونوں لوگ فوج کے ساتھ مذاکرات کی بات نہیں کرتے۔ اعجاز احمد صاحب ॿुधाए पियो इन में जेको आख़िरी नुक़्तो हुनचो त ॿारहीं का कुवत हुजे जेका गारंटी वठे, जीअं बेनज़ीर भुट्टो साहिबा जी ॻाल्हि ॿोल थी मुशर्रफ रजीब सां, उन वक़्तु जेको आहे बुश एडमिनिस्ट्रेशन हुई ऐं कोंडोलीज़ा राइस जेका आहे उहे उन जे सिलसिले में उन्हनि जे पोयां उहो हुयो, या जेके नवाज शरीफ जे मामले में सऊदी अरब हुजे, तुर्की हुजे, ॿिया मुल्क जेके उन्हनि रोल अदा कयो। तव्हांजे ख़्याल में जेको ट्रम्प वारो फैक्टर आहे जंहिं ते पी टी आई हाणे तमामु घणो हो पई करे, उहो फैक्टर इन हद ताईं त कारगर थी सके थो त उहो इमरान खान जे पारां गारंटीअर थिए? आउं सम्झां थो त हीउ जेको हींअर इन्हनि चयो न आख़िरी काल था ॾियूं, ट्रम्प उते खटे आयो आहे, उनखां पोइ जेके उते जे लॉ मेकर्स ख़त लिखियो आहे उहो सॼी जेका ॻाल्हि आहे, ऐं साॻे तरीक़े सां इंग्लैंड में बि कुझु शयूं मूव थियूं आहिनि, त हीउ सॼो इहो आहे त भई हिकिड़े दफ़े इहो जेतिरो बि आहे ज़ोर लॻाए उन में ॾिसजे त एस्टेब्लिशमेंट केतिरो हेठि अची सघे थी ऐं छा छा ॾेई सघे थी। जेकॾहिं गारंटी वारो आहे त बिल्कुलु तव्हां सही चई सघो था, उहो त जेको इन पी टी आई चीफ जी जेका अॻूणी घरवारी आहे जमाइमा, उन जे थ्रू बि त मतिलबु शयूं करे सघजनि थियूं न, त उहो हिकिड़ो सॼो आहे मौजूदु। जेकॾहिं इन सॼे में एस्टेब्लिशमेंट खे बि एतबार थिए ऐं प्लस इहो त इमरान ख़ान बि उन ते अचे, हाणे हीअ सभु शयूं गॾु थियनि पियूं, सभु इन तरफ़ त को न को घस निकिरे उन तौर ते, पर इहो घस जेको आहे एस्टेब्लिशमेंट पंहिंजे तौर ते इहो चई छॾिया भई असां पंहिंजे लेखे इहो कोन था शयूं कयूं, हाणे उतां खां का शइ ईंदी त पोइ हिनखे ॾिसंदासीं, तो यह सजी मुख्य जगह सूरत हाल वो अड़े किस्म की लगे थी। एजाज अहमद साहब, आपको क्या लगता है कि ट्रंप इस हद तक तो पीटीआई के काम आ सकते हैं कि वो उसके बीच में जिस तरह बेनजीर भुट्टो साहबा और मुशर्रफ के दरमियान बातचीत हुई थी तो पीछे अपना बुश एडमिनिस्ट्रेशन जो बैठी हुई थी गारंटियर के तौर पर, लेकिन वो और बात है कि जब बीबी साहबा की शहादत हुई तो उसमें वो गारंटी वारंटी हवा में चली गई, तो क्या आपको लगता है कि ट्रंप पीटीआई को इतना बेल आउट देंगे कि वो गारंटियर के तौर पर कहें कि हाँ भाई मैं गारंटी लेता हूं? मेरा नहीं ख्याल कि ट्रंप को इतना बेल आउट देंगे और वो कहेंगे कि जी मैं गारंटी लेता हूं और इमरान खान को रिहा कर दे और जहाज में बिठा के मेरे पास भेज दें। मेरा नहीं ख्याल ऐसा होगा, क्योंकि
इस वक्त ट्रम्प के सामने दीगर चैलेंजेस हैं, और अमरीकी सदर जो होता है वो चाहे किसी का कितना भी जाती दोस्त हो, वो अमरीकी मफादात को मुकद्दम रखता है, और वो ये देखता है कि अगर उसने किसी इंडिविजुअल की हिमायत करनी है तो अमरीकी मफादात में वो इंडिविजुअल किस हद तक जो है ना वो फायदेमंद हो सकता है। ये ट्रम्प ज्यादा से ज्यादा ये कर सकते हैं कि वो कोई एक ट्वीट कर दे, इवन के चले वज़ीर आज़म शहबाज शरीफ से बात भी करने के जी यूं करने जी, तो मेरा नहीं ख्याल कि उससे आगे जाएंगे। लेकिन एक बात जो मुझे लगती है, मैंने कल 2-3 रोज पहले इमरान खान को अपनी पार्टी के लोगों से बात करते सुना, वहीं अदालत में वो इतनी ऊंची आवाज में बात कर रहे थे, तो उनका वो मुझे लगे हैं कि वो इस बात पर तैयार हैं कि अगर शहबाज शरीफ हुकूमत से भी 24 की कॉल पर मुज़ाकरात करना पड़े तो कर लिए जाएं। ये उनकी पार्टी के लोगों के बयानात से भी लगा, सलमान अकरम राजा के बयान से भी लगा, और उनके जो शख्सी इत्तलात है वक़ास अकरम उनके बयान से भी। बड़ी मेहरबानी एजाज अहमद साहब, आपने बातचीत की। साईं सोहेल सांगी साहब तव्हांजी वॾी मेहरबानी। नाज़रीन, गुफ्तगू असां कई से इन सॼे मामले ते। हिकिड़ो इन मामले जो सवाल जो हिकिड़ो पोर्शन रहिजी वियो, उहो हुयो बुशरा बीबी वारो रोल। बुशरा बीबी जो रोल जेको आहे पार्टी जे अंदरि जेको वधे पियो, हालांकि इहा कॉल जेका आई हुई उहा अलीमा ख़ान ॾिनी हुई, पर पोइ असां ॾिठो त अलीमा ख़ान पस मंज़र में हली वई ऐं अचानक जेका आहे बुशरा बीबी स्टेयरिंग संभाले वरितो आहे। तोड़े जो चयो पियो वियो शुरू खां वठी PTI वारनि जो इहो हुयो त ही मौरूसी पार्टी न आहे ऐं हिन में जेको आहे पार्टी जेका आहे इमरान खान खां पोइ पार्टी जा जेके उहिदेदार आहिनि उहे संभालनि था। पर हाणे आख़िर में वञी मामिलो उते वञी बीठो आहे त उहे समूरा जेके पार्टी जा अॻुवान हुया, शाह महमूद कुरैशी खां वठी, उहो पस मंज़र में हलिया विया, या असांजो जेको आहे पंहिंजो परवेज़ इलाही साहब जेको हुयो उहो पस मंज़र में हलियो वियो। उनखां अलावा ॿिया KPK जी लीडरशिप उहा पस मंज़र में हली वई, ऐं हाणे बुशरा बीबी फ़ैसला कुन मरहले में अची वई आलिमा ख़ान खां पोइ। ॾिसजे त इहा मौरूसी ऐं ग़ैर मौरूसी वारी डिबेट जेका PTI खे एडवांटेज हूंदो हुयो, उहो हाणे केतिरो कमु थी थो। ऐं जेका इहा ॻाल्हि कई पई वई त अली अमीन गंडापुर ऐं बुशरा बीबी हिकु हवाले सां एस्टेब्लिशमेंट सां उन्हनि जी ॻाल्हि ॿोल थियल आहे, ऐं उहे हिन सॼे मामले खे माइल्ड करणु चाहिनि था, कूल डाउन करे हलाइणु चाहिनि था। उहो ॾिसूं त उनमें केतिरो रोल अदा कनि था। 24 तारीख़ जे हवाले सां जेका असांजे दोस्त एजाज अहमद साहब जी ॻाल्हि आहे त PTI जे बानी जो बि इहो ख़्यालु आहे त हाणे जेकॾहिं इन हवाले सां शहबाज शरीफ़ हुकूमत सां ॻाल्हि ॿोल थिए थी त उते बि हू राज़ी आहे। थी सघे थो त इतां ई को गस निकिरे। बहरहाल प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाच असांजी ॿिन्ही पॉलिटिकल एनालिस्ट खे ॾींदा इजाज़त।